पाकिस्तानी स्टॉक मार्केट में हाकारी लाड़ो बरकरार। 100 इंडेक्स में 1000 पॉइंट्स का वधीक बाद रिकॉर्ड। स्टॉक मार्केट में 1,47,000 पॉइंट्स की हद बहाल। 100 इंडेक्स 1,47,534 पॉइंट्स से पहुंच वियो। करबला के ऋण में असीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं जानिसारनि जो चालीहो अॼु अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। कराची समेत मुल्क के नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस बरामद थींदा। कराची में मुख्य मातमी जुलूस नश्तर पाक खां बरामद थींदो, जेको रिवायती रस्तनि खां थींदो। इमाम बारका हुसैनिया ईरानिया ते नड़ थींदो। लाहौर में हवेली अलफशाह मां मातमी जुलूस बरामद थींदो। इस्लामाबाद ते पेशावर में बि चालीहे जा जुलूस बर्पा थींदा। अज़ादार नुवाखानी ऐं शहीदनि जी लाज़वाल कुर्बानी ते भेटा पेश कंदा। चालीहे जे मौक़े ते कराची समेत समूरे मुल्क में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया विया। कराची शहर में मौसम जिस्वी जुड़ाली ऐं घिमियल रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब वध खां वधि गर्मी पर 30 खां 35 डिग्री सेंटीग्रेड रहंदो। हवा में घिम जो तनासुब 78% आहे। शहर में उतरुला खां 4 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं खुली रहियूं आहिनि। सेठा जा बरसा कोट ननगर खां लुंड में कार इल्ज़ाम हेठि औरत क़तल। पुलिस मूजिब जमीला साल गुलाम नगर मेले के गोली से क़त्ल जो इलाज में व्यापारी की पौधे से तरीके का तबादले के पेशे की तरह बेंगलुरु के पूरे दिन सफर कर अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं रूसी हमंसर व्लादिमीर पुतिन पेस में अहम मुलाक़ात अॼु थींदी। ट्रंप जो चमड़ा खे तू रूस ऐं यूक्रेन अमन मुआहिदो कंदो। पुतिन सां मुलाक़ात में ईंदड़ मुलाक़ात बि तय कंदो। ॿी मुलाक़ात में गॾु पुतिन ज़ेलेंस्की ऐं कुझु यूरोपीय अॻवान गॾु थी सघनि था। अमन घणो अहम हूंदो आहे। पाकिस्तान ऐं भारत खे ॾिसो। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग दौरान 6 या 7 जहाज़ किराया विया। गज़ा ते इसराइली हमलनि में 24 कलाकनि दौरान वधीक 54 फ़लस्तीनी शहीद। शहीदनि में इमदाद जो इंतज़ार कंदड़ दर्जणा बि शामिल। परॾेही मीडिया मूजिब इसराइली फ़ौज गज़ा ऐं रफ़ा जे वेझो हिकु इमदादी जाइ ते हमला कया। गज़ा में बुख विघे वधीक 4 फ़लस्तीनी फ़ौत। ग़िज़ाई खोट सबबि फ़ौतुनि जो अंग वधी 239 थी वियो। ऐं पाबंदियूं रोकण लाइ चीन ऐं रूस सां गॾिजी कमु कयूं पिया। ईरानी परॾेही वसीर अब्बास इराक़ची जो चमड़ा हेठि ईअं न थियो त असां वटि उनखे मुंहुं ॾियण लाइ ॿिया रस्ता बि आहिनि। असां मुनासिब वक़्त ते उनखे गोर हेठि आणींदासीं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धड़ी टीवी न्यूज़ में वनिकार औकाम बारवी थई हेडलाइंस पांचू तफसीली खबरूं स्वागत है।